नेब तरमीमुनि ख़िलाफ़ PTI चेयरमैन जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कंदड़ बेंच ते एतिराज़। जस्टिस मंसूर अली शाह केस जी ॿुधणीअ लाइ फुल कोर्ट जोड़ण जी तजवीज़ ॾींदे चयो आहे त प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून जी मौजूदगीअ में ई केस फुल कोर्ट ॿुधे। ॿुधणीअ लाइ चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच जुड़ियल आहे। जवाबदार को आज हमने जैसे कल उसको अरेस्ट किया था और आज उसको हमने इलाका मजिस्ट्रेट के सामने जो है रिमांड के लिए पेश किया। अभी हमें 4 दिन का उसका जिस्मानी रिमांड मिला है पुलिस कस्टडी में, तो जिसमें मजीद हम उससे तफ्तीश भी करेंगे। रानीपुर के पीरानी हवेली में मुबैना तौर कत्ल थियल नीगरी फातिमा के केस में जांच हलंदड़ फॉरेंसिक टीम रानीपुर पहुंची असद शाह की हवेली में शाहिदियों गड करे वरितियूं। DIG सखर पारा कबर कुशाई के सिलसिले में मेडिकल बोर्ड जोड़न लाइ सेहत खाते के डायरेक्टर जनरल के ख़त नाअहली कोताही और ॾोहर लिकाइण के इल्ज़ाम हेठ SHO खां पोइ वॾो मुंशी मोहम्मद खान शेख भी गिरफ्तार। फातिमा जी अमर चयो आहे त केस में गिरफ्तार असद शाह धीअ जे क़त्ल एवज़ ठाह लाइ पैसा मोकिलिया। संदसि 2 नियाणियूं असद शाह वटि क़ैद हुयूं, तंहिं करे फातिमा जी बीमारी जो बयान ॾिनो। कुछ भी थी वञे पर न्याणी के खून ते सौदेबाज़ी न कई वेंदी। निगरान वॾे वज़ीर रानीपुर जे पीरानी हवेली में निगरी फातिमा जे पुरइसरार मौत जो नोटिस वरितो। IG सिंध के शफ़ाफ़ जांच करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चयो आहे त वाक़ियो इंतहाई ॾुखोईंदड़ आहे। निगरीअ जे वारसनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो। जज आसिम हफ़ीज़ की घरवारी मूं ते रोज़ानो तशद्दुद कंदी हुई। डंडन और लोही सीखुन से मारियो वेंदो हो। घर धियाणी कावड़ में अची लतूं और मुकूं बि हणंदी हुई। वारनि खां झले मुंहिंजो मथो भितियुनि सां टकराई वेंदी हो। कमरे में वाड़े केतिरा ई ॾींहं बुखियो रखियो वेंदो हो। घर भाती ॿाहिरि वञण ते हफ़्तानि जा हफ़्ता घर अंदरि बंदि कयो वेंदो हो। बदतरीन तशद्दुद जो निशानो बणियल नीगरी रिज़वाना पुलिस वटि बयान रिकॉर्ड कराए छॾियो। सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर के कत्ल केस में गिरफ्तार जाबदारन जो जिस्मानी रिमांड मंजूर। सखर की दहशतगर्दी टोड़ अदालत जाबदार मुनवर महर बख्शल उर्फ बख्शू और बाबर महर के 6 ॾींहनि के जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जड़ावाला वाक़े पूरी क़ौम जो कंध शर्म विचां झुकाए छॾियो आहे। असांजे मज़हब में मुक़दस हंधुनि जी बेहुरमती जी हरगिज़ इजाज़त नाहे। को शख़्स गैर कानूनी कम करे थो त कार्रवाई लाइ इदारा मौजूद आहिनि। पीपल्स पार्टी के अगवान सईद गनी कराची में मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त मुआशरे में मौजूद कुछ जाहिलनि ग़लत हरकत कई आहे। वाक़े खां पोइ गिरफ़्तार जवाबदारनि खे सख़्त सज़ा मिलणु घुरिजे। भारत की याबी दहशतगर्दी। भारत तरफा सतलज में पानी छोड़ण बाद बोड वारी सूरत हाल पैदा थी वही। हैरकी वाले इलाके वट 2,50,000 क्यूसिक छोड़ कयो वियो। फिरोजपुर वाले इलाके वट पानी जो दबाव 1,40,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। अस्सलाम वालेकुम। धरती TV न्यूज़ सां मां फौज़िया एजाज। मां मंजर अज़ीज़। हेडलाइंस वारियूं तफ़सीली ख़बरूं मुख़्तसर ब्रेक खां। असां सां गॾु